उन घराणे मां शादी कयो जेके ज़ालूं पंहिंजे मुड़सन सां मुहब्बत रखण वारियूं ऐं घणा ॿार ॾियण वारियूं। हाणे अॼु त चवंदा त बाबा थोरा ॿार प्यार ई प्यार, घणा ॿार ज़िंदगी ते ॿार। ॿुधो अथव न? हालांकि मदीने वारे साईं फरमायो आहे तना कहू वतवालतू वतकासरू, निकाह कयो, शादियूं कयो, ॿार ॼणियूं, घणा थियो मां पंहिंजी उम्मत जे घणाई ते फ़ख्र कंदुसि। पंहिंजे उम्मत जी घणाई ते मां मोहम्मद करीम फ़ख्र कंदुसि। जेकॾहिं ॿार घणा थिया, मलूल न थियो, परेशान न थियो, स्कूल जो ख़र्च किथों कंदुसि, ड्रेस किथों आणींदुसि, इन जो ईद जो लटो कपिड़ो अछो किथों कंदुसि। तव्हांखे बि रोज़ी अल्लाह थो ॾिए, तव्हांजे बच्चनि खे रोज़ी ॾियण वारो बि चओ अल्लाह। रिज़्क़ जो ज़िम्मेदार वमा मिन दाब्बतिन फिल अर्द इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा, ज़मीन ते जाब चुरण वारी शइ आहे, सभिनी जे रिज़्क़ जो ज़िम्मेदार अल्लाह। चओ रिज़्क़ जो ज़िम्मेदार अल्लाह। थका थका वेठा अल्लाह, सुभान अल्लाह ही नथी निकिरे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, खुदा मदीनो ॾेखारी। आमीन, सुभान अल्लाह। कुरान पाक में अल्लाह ताला जल्ल शानु फरमायो आहे त अल्लाह जे निशानियुनि मां हीअ बि निशानी आहे जो तव्हांजे जिन्स मां तव्हांजो जोड़ तव्हांजे लाइ ज़ाल रब ख़ल्क़ी आहे। या अल्लाह जी निशानी, सुभान अल्लाह। या अल्लाह जी कुदरत जी आयत आहे। ज़ाल तव्हांजे लाइ ज़िंदगी जो जोड़ी वाल आहे, रफ़ीक़े ज़िंदगी आहे, तव्हांजे पूरी ज़िंदगी जी साथियाणी आहे। इन जी तख़लीक़, इन जो पैदा करण इहा अल्लाह जे आयतुनि मां हिकिड़ी आयत। छो तव्हांजे लाइ ज़ालूं रब छो ख़ल्क़ियूं आहिनि? लितस्कुनू इलैहा, तव्हां में तव्हांखे उन्हनि मां सुकून मिले। मर्द जे लाइ उनजी ज़ाल सुकून जो सबब आहे, ऐं ज़ाल जे लाइ उनजो मुड़स उनजे सुकून जो सबब आहे। जेको छड़ो आहे उन वटि सुकून कोन्हे, कुरान जो फ़ैसिलो आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जेको छड़ो आहे उन वटि सुकून कोन्हे, ऐं जेके फर्मा बरदार घर वारी मिली उनखे सुकून मिली। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं ज़ाल जी खूबी आहे जो मर्द खे उन मां सुकून मिले। सुभान अल्लाह। उन सुकून हासिल करण जे लाइ कुझु कस मर्द खे बि खाइणी पवंदी। समझो था न? डंडो सिधो कयूं, वचड़े जो रीह लॻी पई हुजे, सुकून थो वठे। सुभान अल्लाह। पुट मदीने वारे साईं फरमाए तो उहे मर्द सुठा न आहिनि जेके ज़ालुनि खे मार कुट था। बेशक मार कुट कंदे सुकून न मिलंदी। प्यार ॾे, पंहिंजी घरवारी खे इज़त ॾे, मान ॾे, उन सां सुठो सलूक रख, सुहिणो बर्ताव रख, उहा तोखे सुकून ॾींदी, तुंहिंजूं परेशानियूं तुंहिंजा ग़म लाहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ॾिसो शादी थी वञे न, हिकु ज़ाल घर में अचे पहिरीं त उनजी नफ़्सियात खे सम्झो, ज़ाल जी तबियत सम्झबी। ॾिसो न हिकिड़ी ॿेर जा ॿेर हूंदा आहिनि के खारा के खट्टा के कच्चा के मिठा आहे करण। ज़ाल त ज़ाल आहे, पर के ज़ालूं उनजी तबियत में कन में जलाल हूंदो आहे, कन में नरमी हूंदी आहे, कन में गर्मी हूंदी आहे। को मर्द खे खपे त पंहिंजी ज़ाल जी नफ़्सियात खे सम्झे, उन सां हम आहंगी पैदा करे, उन सां
नरमी रखे कि जिथे नरमी की जरूरत आ उते नरमी करे, जिथे गर्मी की जरूरत आ उन्हें मन गर्मी की दिखारे, केरी मन सख्ती करे, केरी मन नरमी करे, ता तबुआ सुकून जो जरियो बनदी वने। सुभान अल्लाह। ता मुझी गाल समझिया न समझिया? सुभान अल्लाह। रोज था मां में साईं खंड पड़ी दे साल नथी थे। सुभान अल्लाह। साईं तावीज़ लिखी जाए ज़ाल नथी थे, पुट नथा ठहन, पुट केरी मल तू पंजाब ते छण दिस तो केड़ी उने के मोहब्बत ॾिनी आहे, तो केड़ो उन सां प्यार रखियो आहे। कुरान फरमाए तो, नबी मदीने वारो साईं सेखारे तो, त पंहिंजे घर वारन सां, पंहिंजे बच्चन सां, पंहिंजे घर वारन सां शफ़क़त मोहब्बत प्यार सां पेश अचो, पंहिंजी ज़िंदगी खुशगवार। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। समझो था ना? हजरत सैयदना अमीर माविया रज़ी अल्लाह ताला अन्हु वरदा उनखां के माण्हू पुछो त साईं हेॾी ॾुखी तव्हां हुकूमत कई आहे, इन जो राज़ कहिड़ो हो जो हेॾो तव्हां ज़मानो हलायो, हेॾी ॾुखे अरसे ताईं हुकूमत हलाई, बग़ावत न थी, झगड़ा न थिया ऐं प्यार मोहब्बत सां तव्हां हुकूमत हलाई, इन जो राज़ कहिड़ो आहे? हज़रत अमीर माविया रज़ियल्लाहु ताला ने हिकिड़ी अजीब ॻाल्हि कई जेका वॾेरनि जे लाइ बि ज़रूरी आहे, ऑफिसरनि जे लाइ बि ज़रूरी आहे, घर जे वॾे जे लाइ बि ज़रूरी आहे। तव्हां मूंखे तवजह कयो त मां तव्हांखे ॿुधायां, ध्यानु मूंखे कयो। फरमाई त रैयत जे ऐं बादशाह जे विच में हिकिड़ो कचो धाॻो आहे, धाॻो आहे जैसा हुकुमरान पंहिंजे रैयत खे संभाले थो। जॾहिं रैयत सख्ती करे थी त मां उन धागे खे ढर ॾींदो आहियां, हू छिकींदा वेंदा, मां ढर ॾींदो वेंदुसि। जेॾी महिल हू जंग कंदा न त पोइ वरी मां छिकींदो आहियां। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। जे हू बि छिके न मां बि छिकियां त धागो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। समझो था? तव्हां घर धणी आहियो, घर जा वॾा आहियो, तव्हांजी ज़ाल आहे, तव्हांजा बच्चा आहिनि, घर आहे तव्हांजो, तव्हांजे ऐं तव्हांजे घर जे विच में जेको ताल्लुक आहे न, इहो ताल्लुक हिकिड़ो कचो धाॻो आहे। समझो था न? जेॾी महिल ज़ाल कावड़जे, तूं बि कावड़जे, हू कावड़जे, तूं बि कावड़जे, हू बि उलरूं करे, तूं बि उलरूं कर, नतीजो इहो निकिरंदो त धाॻो टुटी पवंदो, घर भॼी वेंदो, तलाक थी वेंदी, बच्चा रुली वेंदा। पर हुन सख़्ती कई आहे न, कुझु चुपड़ी तूं बि कर, वकील कुझु नरमी तूं बि कर, छॾी वरी भाए कढे वरी। जेॾी महिल नेठ त ठरंदी न, ठरी वञे त पोइ वरी तूं बि पंहिंजो जोहर ॾेखार बि सही जो आहे। ॾिसो मां घर हलाइण जो गुड़ थो सेखारियां। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। जेकॾहिं ॿिन्ही धुरियुनि में सख़्ती हूंदी घर न हलंदो। मदीने वारे साईं फरमाया त ही जेका पिंकी पासराटी आहे न, इन्हे मां औरत ठही आहे। औरत किथों ठही आहे? पिंकी पासराटी मां। त उन में फितरी तरह टिंगाण आहे ऐं रहंदी। तव्हां ज़बरदस्ती उन खे सिधो कंदो त भॼी पवंदो, पर पिंकी हुजे नफ़ो वठंदो त नफ़ो पई ॾींदी, नफ़ो पियो मिलंदो, घर पियो हलंदो, जिंदगी पई गुज़रंदी। साईं फरमायो त औरत जी फितरत में टिंगाण आहे, औरत जी तबीयत में टिंगाण आहे। तव्हां चवंदो त मां गज़ वांगुरु सिधो कयांसि, मचड़ो हणी सिधो कयांसि त सिधी न थींदी, तलाक थी वेंदी, या ॿिन्ही पासराटी सिधी ज़बरदस्ती कंदो, टुटी पवंदी। मदीने वारे साईं फरमाया त इन जो टुटण इन जी तलाक। अॼु खोड़ घर आहिनि जंहिंमें झेड़ा आहिनि,
खोड़ घर हैं जंहिंमें ज़ाल रुसी वेठी आहे पेकनि ॾे मुड़ुस होॾे कामियो वेठो आहे मिठा तुंहिंजी ज़ाल आहे तुंहिंजे बचनि जी माउ आहे छो कावड़ थी कुझु तूं पाण खे बि त ॾिस न कुझु पंहिंजे अंदर में सुधारो पैदा कर न पाण खे बि त ॾिस न रुॻे ॿिए ॾे ॾोह थो ॾीं त फलाणे जी ग़लती आहे न मिठा तो पाण में नरमी पैदा कर अल्लाह तुझे घर के जन्नत जो बागी जो बनाए सुभान अल्लाह जे मुर्स पंहिंजी ज़ाल जी तबीयत के समझो उन जे मिजाज सां मुआफ़क़त पैदा कयई ऐं ज़ाल पंहिंजे मुर्स जी तबीयत के समझो हिक ॿिए में सहमत थी विया ख़ुदा जाने इहो घर जन्नत जो गुलज़ार बणजी